सचलई नगरी दरादा शरीफ चोरनि जे निशाने ते नामालूम चोर लियाकत शेख खे किरयाने दुकान जा ताला टोड़े दुकान अंदरि पियल लखें रुपयनि जो सामान खणी विया। हफ़्ते अंदरि वधंदड़ वारदातुनि जो अंगु सत थी वियो। बदअमनीअ ख़िलाफ़ समाजी अॻुवाण, शहरी ऐं दुकानदारनि शटरबंद हड़ताल करे दरगाह सचल सरमरह जी गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दरादा शरीफ़ में चोरी फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। हिकु हफ़्ते अंदरि चोरी ऐं फुरी जी वारदातुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जेके वधी सत थी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस तरफ़ां को बि असराइतो क़दम नाहे खंयो वियो, जंहिं सबबि शहरियुनि में सख़्तु ख़ौफ़ ऐं बेचैनी पकिड़ियल आहे। जॾहिं त मुज़ाहिरीन अमन अमान जी बहालीअ जो मुतालबो करे रहिया हुआ। हिननि चयो त जेकॾहिं फौरी तौर ते ॾुहनि में मुलविज़ माण्हुनि खे गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शहरियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त दरादा शरीफ़ में पुलिस गश्त ऐं मुकमिल तौर ते पिकट क़ाइमु करे ॾिनी वञे। आला इख़्तियारी बदअमनियुनि जो नोटिस वठी इलाइक़े में अमन अमान खे बहाल कयो वञे। ॿीअ सूरत में शहरी वापारी ऐं समाजी अॻुवाण एहतिजाजी मुज़ाहिरो करण ते मजबूर थी वेंदा। कैमरामैन ऐं रिपोर्टिंग टीम सां गॾु शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल, दरादा शरीफ़।